नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन मुख़्तसिर तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद हाईकोर्ट सहाफ़ी मतीउल्लाह जान जी अगवा ख़िलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्त मोकिलाए छॾी। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाईकोर्ट सहाफ़ी मतीउल्लाह जान जी अगवा ख़िलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्त ते ॿुधणी जे सिलसिले में पुलिस तरफ़ां DIG ऑपरेशन वक़ार उद्दीन सईद अदालत जे साम्हूं पेश थियो। चीफ जस्टिस अतर मनल्ला इस्लामाबाद पुलिस ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त ॾींहुं ॾिठे जो जहिड़ी तरह सहाफ़ी खे खंभियो वियो आहे, इन सां लॻे थो त सभु इदारा तबाह थी चुका आहिनि। कंहिंजी बि एतिरी हिमत कीअं थी वई जो हू पुलिस जी वर्दी में अची माण्हू खे खणी वञनि ऐं कानून जी हुकुमरानी न थींदे हिते कुझु बि नथो थींदो, हिते कुझु बि न थींदो ऐं मुल्क में अफ़रा तफ़री पखिड़िजी वई आहे। चीफ जस्टिस सवाल कयो त पुलिस जी वर्दी पातल पुलिस जी गाॾी जहिड़ा इशारा कंदा केर फिरी रहिया हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।